चांदी का सितारा, ये है मौला अली का प्यारा, इसका गूंजे जमाने में नारा, जो है इल्म हुनर का नारा, इसका रोजाना जब का नजारा, यहाँ गौसो कुतुब का उतारा, ये मकाम कलंदर सुनो दोस्तों। लाल शाहबाज़ शाह की चादर, सिंध के शहंशाह की चादर, मस्तों याला सभिनी सिरनि जो ख़ैरु कजां, मुंहिंजे मालिक सां मुंहिंजे पुट जो बि ख़ैरु कजां। ये तो है छात्या पुट पहले की फेरेंगी ना यादार ते टका टक ते सपा झेड़ो है तो बचा थियो ने वाला के झेड़ो टरियो ता रखेर सा निकरी आ। शुक्र मालिक साईं शुक्र आमीन। बाबा हाणे दुश्मन जो खेर न यादार हाणे कदे भी जिंदा कोन छडींदन है दुआ करे तेरे में रखियो छाए ये करे दुआ करते यू टरी वने झेड़ो पुटे मथा नंबर लई वने मां असा तो चौथा दला करे झेड़ो टरी रीता हुनन दुश्मन के केर समझाए। बाबा ये झेड़ो तेस्ते खत्म न थींदो या आधा जैसे न मरंदो या लकी में रही वजीर न मरंदो ते सही झेड़ो खत्म ही न थींदो है। अल्लाह भलाई कंदो अल्लाह खैर कंदो। अदा दे हाल वाले मुझे पलान करे है ना अदा वाह जो तुझो पलान गया पर पोड़े जा भाग भला होया बहादुर खान पची वेस दा पोड़े नाड़ो शक्ति हुआ उरे छोकरा पर पुलिस ने निकला जे बहुत बार ता कुछ करे ना सके ता खाली मोड़ गया दा ये सब पोते ने टवा किसी से के सब बात ही नहीं हुआ अदा बहादुर खान एतरो मोतबर कोन होयो जो असा के मारे वया पर असा के जेड़ो न होयो पर बस जेड़े के टाम न होयो दा के भाव गति भी रे जेड़े का मन सेटायो जमाने की मुड़ी ना ले अदा वाजी है अन्ना गाल हथ मनवाइया सुबह है शाम है एक लेटानो अदा रब ने मुंह ता के कदे चवा त ने बख्शीदा सी बख्शण का ना है पर थोड़ो सब्र के वक्त का इंतजार कर अदा असा बड़ा गदे सब्र कयो अदा वक्त भी रे हाड़े सगे सब्र चाहिए तो अदा वजीर के आसरा उन खून तो ने आशा नहीं बैठाऊं अदा वो तेरे पर ले ले बड़ी ने जीता अदा पर ख्याल समझा बहादुर खान वाला चित्तन कुतरा चक्कर आनी अस्सलाम वालेकुम खुश आयो हेरा अच्छा इतने जे बिठो ही तो बढ़िया ख्याल कर अच्छा इतने अची तो बाल का है तो बढ़िया ख्याल रख ये तो कोसा जान कराई थी दयाल बहादुर शेर दिल को घुमा के थे आ शेर दिल के बढ़िया खनछान कम सा वेला शहर बेवा बहादुर खान यो दनार सा कह रहे हो मुखे तो गुलाम हुसैन यो वजीर तो लगे वजदा हलऊं ते हल तारे फशरियो चाचो अच्छा दलार है हां या पशी दस्ते खत्म न थी जैसे बहादुर खान के लटाई देंगे हां इने फशरिन में कुछ को नहीं छा थी दो फशरिन मो ता नुकसान जेतर न खाइनो न ते ता सुधरे दा उन अच्छा हां या तकदीर पे बात रख छो पालन रखा असा के का करो तारा करो एक पुछड़ो लाए
गुलाम हुसैन तूं हेॾां वञ मां हेॾां थी रेडे हाल हवाल किडे भजंदे हाजरे बलड़ा होता हाजरे एतरो मत मरी न केड़ा वण बाकी बलड़ा केड़े रूम जाके हथियार रखी पपू थवड़ो हां इहा ॻाल्हि आहे त पोइ कयूं था ॿ हथ ठीक आ न गुलाम हुसैन न हिनखे एतिरी जल्दी कोन मारींदासीं हिन जी ज़िंदगी हिनखे खैरात में ॾियूं था बहादुर खान कारीगर खे छॾे वॾी ग़लती थो करी वॾी हाजरे रुठो ने में मुके मार छजो मां बची हमरे कार बच जाऊ तेरो नागो 12 महीने पहले बलाद को दो वो अकेले के मारींदोस तो लक्ष्मी रारा इहो ई सोचींदा तो मुझे भाउ के अकेलो ॾिसी मारियो आहे अकेलो न तोखे हुन जे मुंहं ते मारींदुसि हिन दफ़े त बहादुर तोखे ज़िंदगी खैरात में ॾिनी आहे पर ॿीहर जे हथ आहिनि त तोखे टोटा टोटा कंदासीं टोटा टोटा हां भाई मुके खरात जिंदगी दई भाई जे मौत के साथ दुनिया रुठो ने में मार छजो मुके मार छजो मारींदासीं ज़रूर तोखे मारींदासीं इहो बि तुंहिंजो शौक़ु जल्द पूरो कंदासीं पर थोरो वक़्तु अचण ॾेसि तव्हां जूं क़बरूं टिनिनि जूं गॾु ठाहींदासीं छो त तव्हां ज़ालिम हिन संद धरतीअ ते रहण जहिड़ा आहियो ई न हाजरे ज़ालिम जे हथी वरे हुदिया तोखे मारे बापा मारस बंदि करी तो पंहिंजो वात या जंहिं वात वारी गोली वट पंहिंजो औज़ार ऐं पंहिंजा पेर ड्राए बाताड़े तो वञा थो पर ये भाउ मुझे रखी भी खबर पई ने ता पूरो खानदान से पा कंदो अॼु अहिड़ो ज़लील कयो अथऊंसि जो वञी ॾेहनि खे ॾस ॾींदो निंड में वसां जी यादि ईंदसि रान हाल हवाल खे रजा अचो त हली वेही था कचहरी हलो
बहादुर या किथे बिना बरसात ट्राकोड़ा ला ॾिनाई पर न इहो वज़ीर लखीमीर जे मथां ट्राकोड़ा हुया पर इहा बि असांजी भलाई थी वई चाचे खेरल खे मारनि पिया पटीअ सुठो थियो जो असां पुॼियासीं न त असांखे लाश ॼणी आहे चाचे खेरल जी यार फरहान तूं त अलॻि लभी पवंदो चवंदा न आहिनि त जेको करे थो लोड़े बस यार इहा हाल असां कर यार गुलाम सेन तव्हां असां सरनि जा सौदा आहिनि मां उन ॾींहुं शहर दिलि सां निकितल हुअमि न त मुल्क में ट्राकोड़ा हुजनि या मुंहिंजा बि राणा असांखे बि इहा ई उमेद हुई यार असां चयो त को कंधु कढराए हलियो वेंदो ॾुखे वक़्त में छॾे वेंदो पर यार असांजी का सार संभार पियो लहंदो कर अरे बहादुर जेसी ताईं हयाती आहे त मुंहिंजो त तव्हां साथ आहे बाक़ी जे यार मरी वियो मां त पोइ तव्हांजी क़िस्मत अथव यार फरहान खेर घुर मरन तुंहिंजा दुश्मन तूं छो मरंदे यार बहादुर दुश्मन त ॾाढा थिया आहिनि ऐं उहे असांजे पोयां हथ धोई पिया आहिनि न फरहान न दुश्मननि में एतिरो दम न आहे जो असांखे मारे सघनि बस अलाह न मारे बाक़ी ॿियो केरु छा मारींदो यार बहादुर मलाखणे में त लथा पिया आहियूं अचानक मौत अची थो सघे यार बहादुर जहिड़े में त लथा आहियूं पोइ अचानक मौत अची थो सघे यार फरहान इन ॻाल्हियुनि खे छॾ हाणे का कमकार वारे का ॻाल्हि कर हलो त पोइ थोरो चकर शकर लॻायूं मथां को हथ उस्ताद बाबा मुखा पंज कोने तो पुजे इते वे बाबा इनका तो भलाई ते जावे हाँ उस्ताद बाबा वे उस्ताद बाबा गोठ मामून सफा बाकायदे खत्म जी रही बेकार बेकार मानू बचा दे सुठा सुठा व्या बाबा यो भलारी किए छोआ छा छोआ उस्ताद बाबा केड़े जहानम में रही तो के खबर अब ना नशो करी तो बस जमाने का खबर ही कोने बाबा मुखे खबर कड़ी तरह तू बुधाए जे खबर पंदी न मुखे उस्ताद बाबा यो लक्ष्मी रार भा वजीर हनी ने बादर नंदन से मारे विधो दई से हला हाँ उस्ताद बाबा शेर मुल्क मां निकरी यानी लक्ष्मी रार कोन छडी दे उनन के उस्ताद बाबा हाने असां मवाली जे कयो न थोरो पासे ते रहूं हाने हनी न असां के मारे न वजनी बाबा हला असां त हुआ ही मोल असां के मारे छा कंदा उस्ताद बाबा तू उनन के घाट न समझ वता चाल में मानू दे उस्ताद बाबा तारे बाबा बहादुर त असांखे गरीब हो न उन केड़े मोड़ ते पुॼाए रन भाई तो चई लावती बहादुर गरीब हो घर ही तबाह थियो एकड़ो त पी एकड़ो त भा जो उन दुनिया में केरी कोने को उस्ताद बाबा सब लिखे जा लेख थई बस जो कोन के करणो हूंदो थींदो उस्ताद बाबा उथ दल त प्यालो केड़ो दिमाग को फिर साथियों साथियों ये सब चाहे तो से केर विडियो अदा तो सा केर विडियो मुखे ना लावला रब ने बात लक्ष्मी रे करे बार खये आज अली दुश्मन मुके बार से ले तब बता पर लक्ष्मी तेरो सबर कर के कर सबर गई पस्से था पस्से ओके सर पियो बता तो से केर विडियो हां सब बहादुर खान गुलाम सिंह विडियो ना वॾी गलती कई आहे दामू वॾी गलती कई आहे इन्हनि कमीननि खे रियायत करे वॾी गलती कई आहे मूं है दा ने मेरी मौके असाडो तो मौके असा ना छयो ना दुश्मन मुके रात में जिंदगी लिया मार दी थोरो करे बुलाई एड़ी खराब जिंदगी है बतू का बनाला बाबा जिंदगी बात दे तुम अदा मौके ओन्या भी ना आयो बात चवा तो हलो तो हली जा बहादुर के जा बहादुर दे पी के डाले टाइम अदा बहादुर असांखे हथ में न ईंदो हलो त बहादुर पी खे या भात था लेटायूं वञी दा दुश्मन मुके जिंदगी खराब बनाई वडो गुनाह कयो आया तुम मुझे बाहर डालो मुझे बना दे दो बहादुर खान जो रक्त प्यार करता है रक्त ना जा वजीर ना
अज बहादुर खान जे पी के एड़ा मोकलींदासी जे बहादुर खान ॾिसी उनखे चरियो थी वञे। ते भी टाइम न मिलायो हलो त पंहिंजे हथनि जी खास लाइन ॿोली हलो त बोल के मलाई कोने बोली अचो दा अचो। असां थोरी माठ कईया माण्हू बदमाश थिया आहिनि असां थोरी माठ कईया अस्सलाम वालेकुम साला खुश आयो केरा बाड़ियूं केरा संगत खुश आयो केरा शेरदिल दे आलवाल ता मोटी आयो खेर सा बहादुर मोटी आयासीं तूं आलावाल रे बाजार था दिया गरम बाजार हिमल त ठापुर में आ। अच्छा हा हा केर दिले उन्हें दी बहादुर हणी वजीर दाऊद भाई भनी विधा ने यार बचा तो तजंबूरा की कालो कराए छडमस कुछ होथोल को रखो चलो कोन करा दमाद शेर दिल बाकी उस बायड़ा से क्या तमास जो डेन के द सडींदो बहादुर पुआने मोकलानी काने का जरूरत पई तो फोन करे वठ जा बाकी दुश्मन के मानू अख में रखियो अचे पांजे हिसाब सां घुमजो फिर शेर दिले दुश्मन सा के कुछ भी न करे सकेंदा वो जो बहादुर सा गडा तो पो ठीक आ यारो यार के लगी है दुश्मन इंदा या अबाला खैर करो अबा मुल्क तपे पियो कल फारेंगी अला खैर करो मुखे ये छतो लगे तो असाई तुजी आज आखिरी मुलाकात है ट्राई न थिंदो लक्ष्मी ता ये मजाला जो ता घरे बैठे थी ता गुजार करे खारो मेरे मेरा बस मारी पुत्र वजीरे ता सुटो न के वजीरे ओड़ा मुखे लगे तो त पुट खा अग में तोखे मरणी जल्दी आ। बने बोलो तो मरियो मेरे के छजे उदा ए दबना सकल अपन हाणे असांखे हलण खपे किथे बहादुर खान में अची वञे। तू मुखे अकेलो करे हाणे मां कीअं जी सघंदुमि बाबा उत परे छो बाबा निंड पियो परे छो मरी भी बाबा मरियो अदा मरींदो सब मरींदा केर बचंदो सब मरींदा केर बचंदो हैवी
लाल बहादुर खान खैर खैरत है न? हाँ फरान खैर खैरत है पर यार खबर पई तो वजीर आ रहा संजे गोठड़े लामारा पे था जन यार। बहादुर दुश्मन के करे तो कमजोर न समझनो कर, लामारा तो ॾियणा ही पवंदन न। अस्सलामुअलैकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। दादा खैर मोहम्मद खुश आयो केरा। दादा खैरा दादा खैर मोहम्मद जो हाल दे गोठरे ते खैर आने। खैर केरो बाबा ओ चाचा खैरला छाछो खैरता है ए तहवाल एडा ची आसा वधा दई खंड जो जहाज बुडियो थई छा। एड़ी का गाल ते हुजे त बुधाए असांखे। आज खैर केरो मुख में टांडिया दरा पिया न सफा भा लगी पिया को जिथे किथे वो ढेड़ा कदू गुंजा हेड़े होड़े अमने कोने करे यूं सा अने तुझे पी के मारे तो न। हाँ चाचा ये सही गाला चाचा केड़ा केड़ा होया मुझे पी के मारने में बस इतरो बुधा नाला बुधा त केर केर होया। चाचा खैर मदे आए सालन खां पो पर खबर भली न खणी आए। बहादुर अजो ने जो सताई पीढ़ी तबाह कणी ने। बहादुर अजो ने के एड़ो दाली सबक सिखारियो जो हुनन कदे सोचो बना हुंदो। अदा घणो थियो अचो त अंजर उन्हनि खे तबाह दाली कयूं। फरान मारू के पंहिंजे भाउ वटां हिकिड़ो दफ़ो चीचां की कसम अल्लाह जी ज़ात जो लखमीर जो सॼो नस्ल तबाह कंदुसि। उस्ताद बाबा गाल बुधी दई बहादुर पी के वजीरा ने हनी मारे भी तो दई बाबा मुखे भी दावत मिली हलो बाबा उस्ताद। अदाई या तो के मजाक भी लगे पर ये सुठो कम ना है। उस्ताद बाबा वाला महफिल दे न थालो हलो रात देते वाला बच्चे गिराए बणी तो भूख भी लगी है बाबा अंतिम जी शायद सलावत। यार मुके पाण ॾाढी भूख लगी हलता हलऊं ना वाला हाल। अदा वज़ीर गाणे वञा ताईं कोन आयो आहे। अगो रखबीर गाने को उठणयो आ जाण आया उठणा रहा। जीअं त ख़ासि फरमाइश आहे वज़ीर ऐं लखीमीर लाइ ॿियनि सभिनी प्यारनि दोस्तनि लाइ असां सोहनी ते सिर कुर्बान सरवर चाचड़ चे जान घोरे दी दम प्रियता प्यार वारे मानू ले कपा छो न झेड़ा प्यार वारे मानू ले कपा छो न झेड़ा सोने मथा सिर डिबो खत्म थींदा वेड़ा प्यार वारे मानू ले कपा छो न झेड़ा प्यार वारे मानू ले कपा छो न झेड़ा सोने मथा सिर डिबो खत्म थींदा वेड़ा प्यार वारे मानू ले कपा छो न झेड़ा प्यार वारे मानू ले कपा छो न झेड़ा। हूँ तो बोलने जो खेलो हली न हले कोई भी दम अकेलो
मरे जो दा मरियो बाबा मरियो ये छा करिया दा तू यो दा मरियो बाबा मरियो ता हलिया जो मुके मारे तिन्या ता के मारे तिन्या ता हलिया जो बस ता हलिया जो ये मुझो भावा मुके हेफा पंहिंजी ज़िंदगी ते जो मां अञा ताईं कुझु करे न सघो हिन जी अहिड़ी हालत ॾिसी मूंखां बर्दाश्त हाणे कोन थी थिए मुंहिंजो भाउ आहे त मुंहिंजो भाउ आहे मुंहिंजो बि जहिड़ा झुली आहे बस दा बस जेको चओ गंज चओ हिन खां वधीक हिकु मिंट बि सब्र सां न कंदासीं हिकु मिंट हीअं सम्झजां त लक्ष्मी रारा ॼावा ई कोन बाबा मरियो अदाब चले गयो अरे तो दुश्मन सभी के मारे ना आजा के मार के दिया हाँ शेर दिल जो है बहादुर खान जो हिन जुई में रस है अॼु हिननि सां हिकु कहाणी थींदी जा हू असांजे पेट में जा असां उन्हनि जे पेट में बता अॼु हिननि खे मारंदासीं या मरंदासीं भई पोइ कोटंदासीं संगत अस्सलाम वालेकुम शिकार ॾिसी आयो आहियां घेरल ॿनीअ ते पतो घुमे छा खेरल बनी थिया अॼु हिनखे न छॾिणो था अचो त हिनखे टोड़ा टोड़ा था मारियो अरे लक्ष्मी रारा खैर ना है खैर भाजी पैसे असां वॾो सम्झी छॾींदासीं तूं किने करे छॾियोसीं त तूं न चई कर ओड़ा तुंहिंजी का आख़िरी ख्वाहिश हुजे से ॿुधा ख्वाहिश वारी छा थी आहे अॼु हिनखे सोचण जो मौक़ो ई न ॾिबो त ख़ुदा जे वास्ते मूंखे चयो मां तव्हां हिकिड़ो ॾोह कयो ऐं माफ़ी ॾियो ख़ुदा जे वास्ते बाबा ओड़ा मरण लाइ तयार थी बहादुर खैर पिया था थियनि अलाए छा जा फायर आहिनि या खुदा तू खैर कजाए शेर दिल चाचो अॼु बनीअ ते वेलो जो अलाह खैर करे उन ते अचो तो ॾिसूंसि शेर दिल तव्हां हिन पासे ॾिसो असां हिन पासे था ॾिसूं चाचा अरे ही छा थी वियो ही कहिड़ो ज़ुल्म थी वियो
जंहिं ॻाल्हि जो डपु हुयो उहो ई थी वियो। हाणे न बचंदा ये कमीना, कॾहिं न बचंदा। बहादुर माल वारी गाॾी अच कर ऐं हिननि जा लाश हुन माल वारी गाॾीअ में विझणा आहिनि। फरहान पाच को खड़ा है हिन जो लाश काचके में विझी दरिया में लोड़े छॾियो जीअं सुभाणे माण्हू ईअं न चवनि त पंहिंजो चाचो माराए अचे हिते पुगाओ। बहादुर इहो वरी कीअं? गुलाम हुसैन बहादुर सही थो चवे, इहा असांजी गिला आहे। तंहिंखां न लाश लभंदो न वरी असांखे गिला ई का ईंदी। बाक़ी दुश्मननि खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। हाँ मस्त सुकून मिलियो आहे दिल खे। अॼु असां पंहिंजे भाउ जो प्लान करे आया आहियूं। हाँ ओड़ो त हुओ ई ख़बर में हुयो। हिनखे मारे असां कुझु न करे सघिया आहियूं। असुल दुश्मन सां ॼाद हुननि खे मारिणो आहे। संगत तव्हां बि ख़ुशि न छो, बहादुर ज़िद्दी आहे ॼाण की असां में बि कड़का विधई। अलाह ॾिना अचण ॾे तूं बहादुर वारनि खे, चूड़ियूं त असां बि कोन पाए वेठा आहियूं न। अरे हे वेठा सर अदा शेर तेरे लक्ष्मी रे जड़ हेलो हाय कश्मीर तो के मुंह चयो न तो जे मुंहिंजी चंद ॾींहंनि में मुलाक़ात थींदी। बहादुर भाई पे छुट गए। हाल कुछ नवीद अरे वजीर आज तू भी न बचे। बता बता ना 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 भाई नवीद शेर दिल ना शेर दिल बहादुर जेको मुंहिंजो हाल हुयो असां तो सां निभायो। न शेर दिल तू मूंखे छॾे नथो वञी, वाकई तो मूंसां दोस्ती निभाई आहे शेर दिल। बहादुर हीअ त हिकिड़ी ज़िंदगी ही, सा ज़िंदगी हुजनि त बि तोता कुर्बान आहिनि। ना अदा तू जो प्लान थदे ते कयो तमाए शेर दिल के मारियो मां हिते जो हिते। अदा बाक़ी बहादुर के कोन बख्शींदुसि, कोन बख्शींदुसि। बहादुर तुंहिंजी किस्मत भली हुई, अॼु मुंहिंजो ही हथियार बि साथ छॾियो आहे। लखमीरा एतिरो बुज़दिल मां बि न आहियां जो तोसां हथियार सां विढ़ा।
बहादुर तू तो इतरो कमजोर कोन है जल्द वनी हथियार कयो तई गद्दारी कया तो तुझो मौत खोलिए साली खिला तो मां छा क्या एहसासन खे मौत अचे थो मन में हिकुमा धाण मचे थो रोज नओ को रंग रचे थो जोर जबरदस्ती होडना हस्ती टामो कई धरती होडना हस्ती हस्ती बणजी वई बस्ती वेरुन जी होडना हस्ती टामो कई धरती